अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भलीकार मां यहाँ जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाण अॼु प्रोग्राम में कोशिश कंदासीं त मौजूदा जेका सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते सदर पाकिस्तान पारां लिखियल ख़त, इलेक्शन कमीशन पारां ॾिनल जवाब, इलेक्शन जी तारीख़, इलेक्शन कॾहिं थींदी या न थींदी, साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं या न थींदियूं, इन सॼी सूरत हाल ते हिन वक़्तु पूरे मुल्क में बेचैनी वारी सूरत हाल आहे। हिकु पासे सदर पारां मुख़्तलिफ़ क़ानूननि ते सयूं न करणु, उन खां पोइ उन ते कशीदगी वारी सूरत हाल पैदा थिए थी। उनखां पोइ सदर चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी दावत थो ॾिए मुलाक़ात जे लाइ, तंहिंखां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन पारां उनखे सदर जे लिखियल ख़त खे गैर आइनी क़रार ॾेई उनखे रद्द कयो थो वञे ऐं इहो चयो थो वञे त 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं कराइणु ॾुखियो आहे ऐं 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं नथियूं थी सघनि। सवाल इहो आहे त गुज़िरियल 5 सालनि में 2018 जी चूंडुनि खां पोइ हिन वक़्त ताईं इलेक्शन कमीशन छा कयो आहे? इलेक्शन कमीशन सिर्फ़ इहो बहानो करे त नयूं तकबंदियूं थियणियूं आहिनि, जेके पूरे मुल्क में जेकॾहिं काउंट कयूं वञनि त वधि में वधि 10 या 15 नयूं तकबंदियूं थी सघनि थियूं, पर उन जो बहानो करे ऐं उन चूंडुनि खे डिले करण जी कोशिशि कई पई वञे। इन ते तजिया निगार ऐं सीनियर सहाफ़ी छा पिया सोचनि, पाण इन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जे पहिरें हिसे में सीनियर सहाफ़ी तजिया निगार जावेद लांगा साहब मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। जावेद साहब, वॾी महिरबानी। हिकु पासे मुल्क में चूंडुनि जे हवाले सां बेयकीनी वारी सूरत हाल आहे त ॿिए पासे चूंडुनि खे ई वठी करे मुख़्तलिफ़ इदारनि में हिकु टकराव वारी सूरत हाल आहे। सदर पारां लिखियल ख़त में चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन इदारे जे तौर ते सदर जे ख़त खे गैर आइनी क़रार ॾिनो आहे ऐं मुलाक़ात न करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। अव्हां छा था सम्झो त सदर जो लिखियल ख़त गैर आइनी आहे या इलेक्शन कमीशन पारां ॾिनल उन ते रद्द अमल जेको आहे उहो ग़लति आहे ऐं गैर आइनी आहे? महिरबानी अशफाक, गैर आइनी हुजण जो जेको सवाल आहे उहो बिल्कुलु सानवी थी वियो आहे। कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ जेका हाईएस्ट पोज़ीशन आहे उहा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आहे, जेको हेड ऑफ द स्टेट आहे, माना सॼी रियासत ऐं सुप्रीम कमांडर आहे। उन्हनि जा जेके एक्ट्स आहिनि, जहिड़े नमूने सां उहो एक्ट थो करे पियो, उन्हनि खे ॾिसी करे इन्हनि उहिदनि जी जेका सीरियसनेस आहे उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे। सदर साहिबु जेको गुज़िरियल कानून आहिनि उन्हनि ते जहिड़े नमूने सां हिकिड़े ट्वीट जे ज़रिए रद्द अमल कयो ऐं उनखां पोइ जेको कंट्रावर्सी पैदा थी आहे त उनजो जेको प्रिंसिपल सेक्रेटरी हुयो उन ओपनली हिकिड़ो लेटर लिखी त सदर साहिबु जेको ट्वीट में चवे थो बिल्कुलु ईअं न थियो आहे। सदर साहिबु लिखत में केस का बि शइ न ॾिनी आहे, उहो इहा शइ कोर्ट में वञी खणण लाइ साबित करण लाइ तयारु आहे। अहिड़ी क़िस्म जी प्रेसिडेंसी में जेको वेठल माण्हू आहे उनजे कंडक्ट खे हाणे केरु बि सीरियस न वठंदो। मां आइनी ऐं कानूनी पोज़ीशन जी ॻाल्हि नथो कयां, मां ॻाल्हि थो कयां उन्हनि उहिदनि ते जेका मेरिट ऐं क्राइटेरिया जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि जी। त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान अहिड़ी सूरत हाल में हिकिड़ी आइडियल जेका आहे रिकन्सिलेटरी या मीडिएटर वारी उनजी पोज़ीशन हुजणु घुरिजे आहे, जॾहिं रियासत में पार्टियुनि में एस्टेब्लिशमेंट में तमामु वॾो बहिरान हो ऐं आइनी मसइला ऐं मुंझारा हुआ, त हुते हिकिड़ो मैच्योर माण्हू उन उहिदे ते हुजणु घुरिजे आहे, जेको जंहिंजी क्रेडिबिलिटी या जंहिंजो वर्ड जेको आहे उहो हर तरह सां मैटर करे हा। उनजो लिखियल ख़त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हुजे या वज़ीर आज़म ऑफिस खे हुजे या ॿिया रियासती जेके आइनी इदारा आहिनि उन्हनि खे हुजे, उहो मैटर कंदो हुजे। सदर साहिबु अनफॉर्चुनेटली जेको सॼे अरसे दौरान कंडक्ट रहियो आहे हू इज़ द प्रेसिडेंट ऑफ PTI रादर देन प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान। हाणे जॾहिं उहो माण्हू पंहिंजे मथां इहो लेबल ऐं टैग हणाए चुको हुजे त उहो मुकमल तौरु पार्टीज़न आहे ऐं हुनजे कंहिं बि अमल ऐं उहिदे मां 4 सालनि में गुज़िरियल में किथां बि इहो तासुरु न मिलियो आहे त उहो हिकिड़ो गैर जानिबदार सदर आहे। हालांकि रिवायत इहा हूंदी आहे त सदर जेके आहिनि उहे हिकिड़े क़िस्म जी गैर जानिबदारी जो हमेशह मुज़ाहिरो कंदा रहिया आहिनि, पर उहो अनफॉर्चुनेटली न थियो आहे। इन करे हाणे इलेक्शन कमीशन खे संदसि ख़त लिखणु हुजे, 90 ॾींहंनि में चूंडूं थियणियूं हुजनि या न थियणियूं हुजनि, जॾहिं माण्हुनि जी क्रेडिबिलिटी ख़तमु थी वञे तॾहिं पोइ उहो आइन जंहिंजा उहे सेफ केयर टेकर आहिनि या जंहिंजो कसम खणी था अचनि उनजी जेका क्रेडिबिलिटी आहे उहा अज़खुदि ख़तमु थी वञे। त हींअर सॼी सूरत हाल ईअं पैदा थी आहे त इदारा पाण में मुख़्तलिफ़ सूरतुनि में टकराइजनि था पिया। सुप्रीम कोर्ट पंहिंजे अलॻि नमूने सां उनजी रिएक्शन आहे ऐं उहा ह्यूमनली रिएक्शन थी करे। कोर्टूं इंस्टीट्यूशन आहिनि उहे उनजा फ़ैसिला जेके आहिनि उहे उन्हनि मां रदे मिलंदो। कोर्टूं इंसाननि वांगुरु बिहेव थियूं कनि। हाणे उन्हनि जा जज़्बात आहिनि, उनजा रिमार्क्स आहिनि, उन्हनि जा रिएक्शन्स आहिनि जेके रोज़ मीडिया में डिस्कस कनि था।
त हिकिड़ो तमाशो सिस्टम खे पूरो बणाए छॾियो अथनि ऐं ज़ाहिर आहे आइनी जेकॾहिं तरीक़ो तकार अख़्तियार करणु घुरिजे पोइ त इट्स वेरी सिंपल आहे, बाय बुक सभिनी खे वञणु घुरिजे। इलेक्शन जो जेको मुदो आहे उहो 90 ॾींहंनि जो आहे ऐं आइनी जेका आख़िरी तरमीम थी आहे उन में इलेक्शन कमीशन खे चूंडुनि जी तारीख़ जो अख़्तियार ॾिनो वियो आहे ऐं आइन में मुताबिक़ जेकॾहिं CCI नई ॾेई वई आहे मर्दमशुमारी जो फ़ैसिलो ऐं उहो उनजी किथे न किथे मंज़ूरी ऐं डिलिमिटेशन वग़ैरह जा सवाल उभरनि था, त उहे बि इलेक्शन कमीशन खे ईअं एड्रेस थियणु घुरिजनि। इहा जेका दांह कूक तॾहिं वैलिड आहे जॾहिं इहो सम्झो वञे त हाणे इलेक्शन बिल्कुलु आउटराइटली नथे थिए, पोइ त सॼो पॉलिटिकल सिस्टम आहे, पार्टीज़ आहिनि, सभिनी जो स्टेक आहे, सभई जेको आहे मिसाल में इहा ॻाल्हि टॉलरेट न करे सघिजो। हीअ सॼी ॻाल्हि जेका आहे हिकिड़े माइंड सेट ऐं स्पेसिफिक सोच सां थी हले, इन करे इन सां टकराव ई पैदा थींदो ऐं उन जा जवाब बि अहिड़ा ईंदा जंहिंमां वधीक जेका सिस्टम में मायूसी पैदा थींदी जेका थी रही आहे। जावेद साहब, ज़ाहिर आहे पूरे मुल्क में हिन वक्त टकराव वारी सूरत हाल है, जियां ज़िक्र किया तो एक पासे चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन इदारे तौर ते ऐवान सदर से टकराव में है, सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स असांजे साम्हूं था अचन, उन ते मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र कहिड़े तरीक़े से रिएक्ट थी करे उहो बि जेको ट्वीट असांजे साम्हूं आहे, त इन सॼी सूरत हाल में अवां सम्झो था त बजाए जो स्मूथ इलेक्शन प्रोसेस ॾे वञण जे हर को हिक ॿिए सां टकराव में आहे, इन टकराव वारी सूरत हाल में हल छा आहे? ॾिसो न, जॾहिं सियासी पार्टियूं टकराए पियूं ऐं उहे तमामु उसूल छॾे ॾींदियूं ऐं उनजो जेको मेन आहे पंहिंजो कंसर्न आहे त डेमोक्रेसी ऐं सिस्टम उहो टाइम ते इन प्लेस हुजणु घुरिजे ऐं सॼी दुनिया में जेके डेमोक्रेटिक सोसाइटीज़ उन में जीअं इलेक्शन थींदा आहिनि, इलेक्शन कमीशन्स उते एम्पावर हूंदा आहिनि, सॼा फ़ैसिला कंदा आहिनि, पोइ त का सूरत हाल में का परेशानी हुजण ई न घुरिजे। हाणे ज़ाहिर आहे पाकिस्तान में जॾहिं बि ईअं थियो आहे त उनजी बेनिफिशरी अकेले तौर ते एस्टेब्लिशमेंट हूंदी आहे ऐं एस्टेब्लिशमेंट उन वैक्यूम जो तमामु घणो फ़ाइदो वरितो आहे ऐं मौजूदा एस्टेब्लिशमेंट जा जेके इंटेंशन्स आहिनि ऐं जेके उहे चाहिनि था घणे हद ताईं उहे एड्रेस थिया आहिनि, छाकाणि केयरटेकर जेके सॼा सिस्टम तव्हां वज़ीर आज़म खां वठी या सूबनि जा जेके आहिनि काबीना उहे सभई उन्हनि जी मर्ज़ी सां आया आहिनि, उन में को हाणे शक ई कोन्हे को, उन्हनि हिकिड़ो वैक्यूम जेको आहे फिल करे छॾियो आहे। हाणे इलेक्शन त ज़ाहिर आहे उन्हनि जी एजेंडा में न आहे ऐं जेकॾहिं उनखे माली तौरु मुल्क खे किथां न किथां को मिली थो वञे, सियासतदान हिक ॿिए जी ॾाढ़ियूं पटे ऐं उहे जेको आहे सो रोज़ानो हिकिड़ी नओं तमाशो था ठाहिनि पिया, त पोइ त जेको आम माण्हू आहे जेको अॻे ई मुतासिर आहे हिन सॼे सिस्टम जो, जंहिंखे को बि रिलीफ ऐं फ़ाइदो नथो मिली सघे, मईशत जेका आहे उहा संभलिजी नथी सघे, पोइ त अहिड़ियूं कुवतूं हुननि जो भलो ई हूंदो ऐं कुझु बि न थींदो ऐं सियासी पार्टियूं किथे बि वेहंदियूं न, उनखे तमामु घणा मौक़ा मिलिया। ॾिसो हाणे इहे ॻाल्हियूं ज़ाहिर थी थियनि, इमरान ख़ान जा जेके आहिनि क्लोज़ माण्हू परवेज़ खटक उहे चवनि था त असांखे पॉलिटिकल सिस्टम सां जेका ॻाल्हि ॿोल हुई उन्हनि असांखे मुकमल तौरु इलेक्शन जी डेट बि ॾिनी ऐं उन्हनि ऑफर बि कई 2-3 महीननि में, पर PTI जे लीडर जेका उहा ॻाल्हि न मञी ऐं उन खां पोइ ॻाल्हियूं जेके त सॼियूं खटाई में पइजी वियूं ऐं इहो सॼो डेडलॉक पैदा थियो। सियासतदान जॾहिं वाइज़ न हूंदा कंहिं बि सूरत में, हाणे मूंखे सॼो कलेक्टिव विज़डम ई नथो लॻे पियो, एतिरी अफ़रा तफ़री पैदा कई वई आहे जो सियासतदान हाणे वरी पस मंज़र में हलिया वञा, जेसि ताईं कोई हिकिड़ो यूनानिमस आवाज़ नथो अचे मुल्क में साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि कराइण जो, तेसि ताईं सभिनी जी गाॾी गप में आहे, सिर्फ़ु हिकिड़ी PTI जी कान्हे का। ऐं जेकॾहिं बाक़ी बचियल इंस्टीट्यूशन बि जेकॾहिं बिहेव कनि हा डेमोक्रेटिकली, को बि उमेद हुजे आहे, तव्हां इहा सूरत हाल अञा वधीक ख़राबु थींदे ॾिसंदव, छाकाणि तमामु घणा केसिस आहिनि। अनफॉर्चुनेटली ईअं आहे त प्रेसिडेंट हाउस ऐं सुप्रीम कोर्ट मां जेका रिफ्लेक्शन मिले थी उहो उन्हनि जो झुकाव आहे PTI जी क़यादत ऐं उन्हनि ॾांहुं, जेकॾहिं उन्हनि रिएक्शन में फ़ैसिला कया त ज़ाहिर आहे ॿिए पासे ॾांहुं बि रिएक्शन ईंदो ऐं ॿिए पासो जेको कहिड़ो आहे हींअर ज़ाहिर पॉलिटिकल पासो न आहे, निगरान पासो आहे, टेक्नोक्रेटिक आहे, उनजे पुठियां एस्टेब्लिशमेंट हूंदी आहे, त ज़ाहिरी जेको टकराव हूंदो उहो इन ॿिन्ही धुरियुनि में जेको आहे टकराव उहो केसि ताईं थो हले ऐं केरु कंहिंखे केतिरो नुक़सानु पहुचाए थो सघे ऐं केरु फ़ैसिला कराइण जी पोज़ीशन में आहे, इहा ॻाल्हि जेका डिसाइसिव बीहंदी। ज़ाहिर आहे जेका माइट आहे, ताक़त आहे, उहा एस्टेब्लिशमेंट वटि मुल्क में रही आहे ऐं अञा ताईं आहे, इन करे पॉलिटिकल सिस्टम ऐं डेमोक्रेटिक फोर्सिस जा बेनिफिशरी न हूंदा, ॿियो को ज़रूरु हुनजो बेनिफिशरी थी सघे। जावेद साहब, अवां ॻाल्हि पिया कयो त जुडिशरी जा कुझु फ़ैसिला अहिड़ा आहिनि जिन्हनि जो टिल्ट जेको आहे उहो असांखे नज़र पियो अचे या रिमार्क्स में उन इहा ॻाल्हि ज़ाहिर पई थिए त मां जीअं ज़िक्र कयो त चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जेका मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र आहे उहा सुप्रीम कोर्ट ते तनक़ीद कंदे नज़र अचे पई, पर हिन वक़्तु जंहिं इदारे जो कमु चूंडूं कराइण आहे, मुस्लिम लीग नून पाण खे पंजाब जी बल्कि पूरे मुल्क जी हिकु वॾी जेका आहे पॉलिटिकल फोर्स सम्झे थी, उहा असांखे इलेक्शन कमीशन ते बिल्कुलु बि ॻाल्हाईंदे नज़र नथी अचे, बिल्कुलु ख़ामोशी इख़्तियार कयल आहे।
ईअं छो आहे मुस्लिम लीग नून जे तरफ़ां? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो न टाइम निगरान हुकूमतूं अञा जुड़ियूं ई कोन्हनि, काबीनाऊं मुल्क में कोन जुड़ियूं आहिनि, जेको कारवां वारा उहो बि अञा जुड़ियो न आहे। त ॾिसबो आहे त उन्हनि जा एक्शन्स जेके आहिनि हुकूमतुनि जा उहे छा आहिनि। असां समेत सभई रोज़ाना असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं टीवी ते, उहे माण्हू जिन खे थोरो घणो कंसर्न आहे मुल्क जो डेमोक्रेसी जो या फेडरेशन हलणु घुरिजे, त ॻणती जो इज़हार हर वक़्तु कबो आहे, पर सिस्टम में हिकिड़ो टाइम बि हूंदो आहे न कमु करण जो। बलूचिस्तान जी सूबाई जेका सरकार आहे उहा अञा ताईं मुकमल ठही न सघी आहे, ॿियनि सूबनि में अञा ताईं इहो अमल जारी आहे। उन्हनि पंहिंजे उहिदनि जा कसम खणी वज़ारतूं बि अञा न वरितियूं आहिनि, उहे अञा सिधा बीठा ई न आहिनि। त हाणे सां ई हिकु कुआड़ जेके उभा करे उहो इलेक्शन कमीशन खां इहो पंहिंजो इलेक्शन जो शेड्यूल या डेट वठिजे, पर उन्हनि खे थोरो स्पेस ऐं टाइम ॾियणु घुरिजे त आया इलेक्शन कमीशन पंहिंजा रिसोर्सिस पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु करे या मुल्क में जेके ज़मीनी हक़ीक़तूं उन्हनि खे ॾिसी करे कहिड़ो लाइ अमल थी तयारु करे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन आउटराइटली माज़रत थी करे त हुकूमत चूंडूं उन्हनि ॾींहंनि में नथा कराए सघनि, त ज़ाहिर आहे उन्हनि खे लिखत में कंप्लीटली ॾियणो पवंदो जेका आहे नई मदमशुमारी जा प्री रिक्वेज़िट आहिनि या हींअर जेके उन्हनि खे ॾुखियायूं आहिनि कराइण में, ऐं अॻियां अदालतूं बि वेठियूं आहिनि। जेकॾहिं रेशनैलिटी उन्हनि में न हूंदी त उहा ज़ाहिर क़बूल न थींदी, पोइ त सभई सियासी पार्टियुनि जा कन खड़ा थी वेंदा ऐं चवंदा इलेक्शन कमीशन हाणे जेका आहे उहा कंहिं ॿिए पासे खे सपोर्ट थी करे। पर तव्हांखे नेचुरली उहो टाइम ॾियणो पवंदो न। हींअर सां ई जेकॾहिं पीपल्स पार्टी, नवाज़ लीग समेत ॿियूं समूरियूं पार्टियूं जेके आहिनि उहे चढ़ी वञनि इलेक्शन कमीशन जे मथां, जंहिंखे हू 5 ॾींहं अॻु में अख़्तियार ॾेई चुकियूं आहिनि चूंडुनि जी तारीख़ुनि ॾियण जा ऐं कराइण जा। सॼी दुनिया में इलेक्शन कमीशन बाख़्तियार हूंदी आहे ऐं उनखे पंहिंजे छॾिबो आहे। इहो बि हिकिड़ो तव्हां हिकिड़ो नओं तजुर्बो आहे मुल्क में, त इलेक्शन कमीशन खे तव्हां एम्पावर कयो आहे फ़ैसिले करण लाइ, त उहा केयरटेकर हुकूमतनि खे जा इख़्तियारात बि ॾिसे, कंट्रोल करे, त जीअं हुनजी वायलेंस न थिए ऐं चूंडूं बि कराए। त तव्हांखे हुनखे टाइम ॾियणो पवंदो न नेचुरली। हाणे खड़े तड़े जेको आहे सो तरी ते सरें जेका आहे उहा पैदा करणी हुजे, ॼमाइणी हुजे, ईअं त नहीं थी सघे। मुंहिंजे ख़्याल में इहो बिफोर टाइम आहे। तव्हांखे हफ़्तो ॿ जेको आहे सॼे में पेशेंटली मीडिया खे, पॉलिटिकल फोर्सिस खे ॾियणो पवंदो इलेक्शन कमीशन खे, त हुनजा रियल जेके डिज़ाइन्स आहिनि उहे साम्हूं अची वेंदा त उहे छा था करणु चाहिनि। जब साहब अव्हांखे उम्मीद आहे त हलो 2 हफ़्तनि खां 3 हफ़्तनि खां पोइ, 2 हफ़्ता बि न 3 हफ़्तनि खां पोइ इलेक्शन कमीशन असांखे के तारीख़ुनि जा इशारा ॾींदी त भई असां फलाणे टाइम में चूंडूं कराए सघूं था। अव्हां पुरुमीद आहियो त इलेक्शन कमीशन खे कुझु टाइम ॾिजे, 2-3 हफ़्ता, त पोइ असांखे तारीख़ मिली सघे थी? ॾिसो, पॉलिटिकल टकराव वारो ज़मानो आहे जंहिंमें जेका अदालतूं वेठियूं आहिनि। तव्हां हाणे भली करे असां चऊं त जेका बंजाल साहिब जी कोर्ट आहे उहा पार्टीज़न आहे या कंहिं हवाले सां फेवर थी करे, प्रेसिडेंट फेवर थो करे, पर सेप्टेंबर ताईं जेको आहे कुझु ॾींहंनि अंदरि 10-15 ॾींहंनि अंदरि सूरत हाल न रहंदी। मिसाल तौरु काज़ी फ़ाइज़ ईसा जे अचण खां पोइ बि जेकॾहिं इहा सूरत हाल हुजे त उहो उन ते सॼी कलनाटार कंदो ऐं जेका गहराइनी कम आहिनि उनखे काज़ी साहिब जेको आहे जस्टिफाई कंदो, जंहिंजे कैरियर में का बि अहिड़ी शइ न रही आहे। त घटि में घटि ॾिसो न, तव्हांखे हिकिड़ा उमीदुनि जा जेके सेफ्टी ज़ोन्स आहिनि उहे मौजूदु आहिनि। ऐं अहिड़े टकराव वारे ज़माने में इलेक्शन कमीशन चुप करे सुम्ही पियो मुमकिन ई कोन्हे, छाकाणि जो पाकिस्तान में सिर्फ़ु कंसर्न जेके आहिनि हिकिड़ी पार्टी जा कोन्हनि, PTI जा, उनखे जेको आहे सो इलेक्शन खपे। इलेक्शन नवाज़ लीग जी सर्वाइवल जो मसइलो आहे, पीपल्स पार्टी जी सर्वाइवल जो मसइलो आहे, ऐं ओवरऑल पॉलिटिशियन्स जे जेको पावर में हिसेदारी आहे उनजो आहे। उहे स्टेक्स कहिड़ी पार्टी जेका आहे उहा पंहिंजा गिवअप कंदी, का बि पार्टी गिवअप न कंदी। ऐं एब्सोल्युटली इलेक्शन कमीशन खे केरु बि छॾे न सघंदो। तमामु घणा ॿिया जेके फोर्सिस आहिनि, कोर्ट्स आहिनि, इदारा आहिनि, उहे वरी रिफॉर्म जॾहिं थींदा ऐं वरी जॾहिं वेहंदा रिकॉन्स्टिट्यूट थींदा, तव्हां ॾिसंदो त अलाए केतिरियूं पिटिशन्स जेके आहिनि उहे लायर्स फोरम जे तरफ़ां ईंदियूं, ह्यूमन राइट्स जे तरफ़ां ईंदियूं, इदारा जेके इलेक्शन्स खे लुक आफ्टर कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, उन्हनि जूं रिपोर्ट्स ऐं कंसर्न्स अची वेंदा, ऐं इंटरनेशनल इदारा जेके आहिनि ख़ुदि उन्हनि जा कंसर्न्स अची वेंदा जेके डोनर्स आहिनि। त इहो ईज़िली जेको आहे उहो इलेक्शन खां बची नथा सघनि। हा, मुंहिंजे ख़्याल में टाइम जी वेवरिंग थी सघे थी, जीअं उन्हनि हिकिड़ो गॉसिप शुरू थी आहे हाणे त फरवरी इदारे जेके आहिनि उहे मुकमल तौर ते चूंडूं थी वेंदियूं, लेकिन देर खे रूल आउट नथो करे सघिजे। जावेद साहब, पोइ इन सॼी जेका अव्हां ॻाल्हि कई आहे, जेको तजियो ॾिनो आहे त भई कुझु वक़्तु इलेक्शन कमीशन खे ॾिजे, त पोइ छा अहिड़ी सूरत हाल में सदर जेको कमु करे पियो या सदर जेके कानून जे हवाले सां पहिरियां ट्वीट कयो या हाणे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियईं त चीफ इलेक्शन कमिश्नर अची मुलाक़ात करे ऐं चूंडुनि जी तारीख़ जे हवाले सां डिस्कस कजे, त छा सदर खे इहो केरु ॿुधाइण वारो या सम्झाइण वारो न आहे त कुझु टाइम जेको आहे हर शइ इदारा पंहिंजो वठंदा आहिनि ऐं उन खां पोइ चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कबो आहे? या सदर अव्हां सम्झो था त
पंहिंजे मुदे खां पहिरियां कुझु कमु करणु थो चाहे ऐं उहो पंहिंजो पाण खे साबित करणु थो चाहे त हू PTI सां ई सचो आहे ऐं हू हुन पासे न वियो आहे? ॾिसो, सदर साहिब जी जेका क्रेडिबिलिटी आहे उहा हिन वक़्तु ज़ीरो क्रेडिबिलिटी आहे। उहो हिकिड़ो टाउन कमेटी जो जेको या पाड़े महले जो जेको सदर हूंदो आहे कंहिं कमेटी जो, उनखां बि उनजी क्रेडिबिलिटी ज़ीरो थी वई आहे। हिकु त सदर साहिब पंहिंजी पार्टी सां मुकमल लायल रही आख़िर में जेको कंहिं धकु ॾिनो आहे, जेके ॿ कानून पास थिया आहिनि जंहिंसां ज़ाहिरी तौरु प्रेमे फेशाई हिन में को शक न आहे त PTI जी जेका क़यादत आहे उहा सॼी वाड़जी वई आहे। जंहिंमें सीक्रेट एक्ट वारो कानून आहे, उन में साइफर वारे कानून में टॉप लीडरशिप जेका आहे इमरान खान समेत उहा अंदरि आहे ऐं उन ते केसिस हलंदा। ज़ाहिर आहे डेंजरस केसिस आहिनि जंहिंजी सज़ा जेका आहे उहा ट्रीज़न आहे ऐं उमिरि क़ैद ऐं मौत जी सज़ा आहे। त सदर वेरी स्मार्टली जेको आहे हुन पासे वंगार बि वेही वियो आहे ऐं हाणे उनखे कंपनसेट करण लाइ ट्वीटनि जे ज़रिए पंहिंजी पोज़ीशन वाज़े करण लाइ, इहे PTI खे ख़ुशि करण लाइ कंहिं न कंहिं तरीक़े सां उहे ख़त पियो थो लिखे ऐं सॼा मामला थो। सदर जी जेका क्रेडिबिलिटी आहे उहा बिल्कुलु न रही आहे ऐं हाणे न कंहिंखे टेबल ते वेहारे थो सघे, न इदारे खे कंहिंखे चई थो सघे। इवन जेका ब्यूरोक्रेसी हुन सां कमु करण खां रिफ्यूज़ कई वेठी आहे त असां हुन सां नथा हलूं। त मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में हिकिड़ो मिडल क्लास जो माण्हू जंहिंखे मौक़ो मिलियो हो, उन पंहिंजी जेको पार्टीज़न हुजण जे करे तमामु वॾे उहिदे ते पंहिंजी क्रेडिबिलिटी ज़ीरो करे छॾी आहे। हू बि ॾाढा कमज़ोर सदर रहिया आहिनि जेके लायल रहिया आहिनि, पर उहे वीचारा जेको आहे सिर्फ़ु बिलुनि ते सही कंदा रहिया। उनजो जेको आहे पॉलिटिकल गेम्स में कंहिं बि क़िस्म जो हिसो न रहियो आहे। पर हीउ सदर साहिबु तमामु घणो ओवर स्मार्ट ऐं सभिनी पासे हलण वारो आहे। इन करे उन जे मूव जी ख़बर नथी पए त 5 ॾींहं अॻु में हुन 2 कानून पास करे ख़ामोशी सां PTI खे हिकिड़ी वॾे जेको आहे मंझदार ऐं मुसीबत में विझी छॾियो ऐं हाणे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी चूंडुनि जी तारीख़ वठण लाइ उन्हनि खे ख़ुशि करण जी कोशिशि करे थो। ज़ाहिर आहे हिकिड़ी मजबूर पार्टी आहे, उहा हिकिड़े मुंहुं ते रोए थी ऐं ॿिए मुंहुं ते जेका खिले थी। इन करे सदर जी जेका क्रेडिबिलिटी जो सुवालु आहे उहो सदर हींअर बिल्कुलु सम्झो हिकिड़ो फॉर्मल ऑफिस आहे ऐं वेंदे वेंदे हू जेका ट्रोलिंग थी थिए हुनजे ख़िलाफ़ु PTI जी जेका ॿाहिरि वेठा माण्हू सोशल मीडिया ते उन्हनि जेका बाहि ॿारे छॾी आहे उन्हनि खे ई कंपनसेट थो करे। बाक़ी सदर जो रियल इलेक्शन सां को बि इंटेंशन मुंहिंजी ज़ाती नज़र में को बि कोन्हे को। जावेद साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तजिया निगार जावेद लांगा साहब असां गॾु मौजूदु हुया। पाकिस्तान जी हिन वक़्तु जेका सूरत हाल इहा आहे त हिकु पासे नून लीग ऐं सुप्रीम कोर्ट पाण में, नून लीग जेका आहे उहा सुप्रीम कोर्ट सां टकराव थी चाहे, ॿिए पासे ऐवान सदर ऐं इलेक्शन कमीशन ॿई पाण हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। पर हिन वक़्त ताईं को बि चूंडुनि जे हवाले सां का क्लियरिटी न आहे। सदर चाहे थो त चूंडुनि जी तारीख़ ॾिनी वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो या मुख़्तलिफ़ तजिया निगारनि जो इहो ख़्यालु आहे त अञा निगरान सेटअप मुकमल न थिया आहिनि। निगरान सेटअप जे अचण खां पोइ कुझु वक़्तु लॻंदो आहे शयुनि खे सम्झण में ऐं उन खां पोइ का तारीख़ ॾिनी वेंदी आहे। जीअं जावेद लांगा साहब बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त निगरान सेटअप जॾहिं 2-3 हफ़्ता गुज़ारींदो त उन खां पोइ थी सघे थो त को चूंडुनि जी तारीख़ जे हवाले सां का ॻाल्हि तइ थिए त भई कॾहिं चूंडूं जेके आहिनि उहे थियणियूं आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। ते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। असां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र पिया कयूं पाकिस्तान में चूंडुनि जे हवाले सां, जंहिंमें मुस्लिम लीग नून ऐं सुप्रीम कोर्ट जेको आहे उहे असांखे आम्हूं साम्हूं नज़र पिया अचनि, जिन ते नवाज़ शरीफ़ ऐं मरीम नवाज़ चीफ जस्टिस जे रिमार्क्स जे हवाले सां उन ते खुलियल तनक़ीद कई आहे। ॿिए पासे ऐवान सदर ऐं इलेक्शन कमीशन जेको आहे उहे असांखे आम्हूं साम्हूं नज़र पिया अचनि। पाण इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी तजिया निगार शाहीन कुरैशी साहब असां गॾु टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। शाहीन साहब, बहुत शुक्रिया। फरमाइएगा कि मुस्लिम लीग नून जो है वो दोबारा सुप्रीम कोर्ट से टकराव में आ चुकी है और चीफ जस्टिस उमर अता बंदयाल के दिए हुए रिमार्क्स के हवाले से जो तोशाखाना केस में उन्होंने रिमार्क्स दिए हैं उस पर खुलकर तनकीद की है। आप क्या समझते हैं कि ये नून लीग जो है सिर्फ इस वक्त जब इलेक्शन का वक्त है और बजाय इलेक्शन कमीशन पे प्रेशर डालने के कि वो इलेक्शन की कोई तारीख दे, वो सुप्रीम कोर्ट पर अटैक करना चाहते हैं? आप क्या समझते हैं कि नून लीग फिलहाल इलेक्शन के मूड में नहीं है या वो इलेक्शन से डर रही है? शहबाज शरीफ जो हैं लंदन में गए हैं तो उसके बाद डिटेल ये आई है इशफाक साहब के वो फौरी तौर पे नहीं आ रहे जब तक के अता बंदयाल जो हैं
چیف جسٹس وہ ریٹائر نہیں ہو جاتے. تو چونکہ وہ اپنے کیس کی کلیئرنس چاہتے ہیں, وہ کہتے تھے ہمیں بھی برابر کا سلوک دیں اس طرح عمران کا ہو رہا ہے, تو وہ الیکشن کو تو ابھی تاخیری حربوں میں ہی ڈالا ہوا ہے انہوں نے, کہ الیکشن ان کا جس طرح پیپلز پارٹی اور دیگر پی ٹی آئی یا دیگر سیاسی جماعتوں کا موقف ہے کہ آئین کے تحت جو ہے 90 دنوں میں الیکشن کرائیں, اور حلقہ بندیاں جو ہیں وہ قانونی معاملہ ہے, آئینی معاملہ نہیں ہے. قانون کو سیکنڈ سطح پہ رکھا جا سکتا ہے, لیکن اس پہ ان کی نظر نہیں ہے, اور ان کو یہی ہے کہ اب ظاہر سوال ہوگا کہ نواز شریف دوبارہ نہیں آئے, تو وہ اسی چیز کو کھیل رہے ہیں کہ ان کو سزا دے دی گئی تھی, عمران کو سزا نہیں دی جا رہی ہے. تو ویسے بھی اس کے اندر ایک ان کی ہوشیاری کی بات یہ ہے کہ وہ چونکہ اب ان کے اگر جو ہے ہفتہ اتوار کی چھٹیاں ڈال دی جائیں تو وہ تو 10 12 15 دن ہی ورکنگ ڈے رہ گئے ہیں, تو اب ظاہر ہے ان کے اوپر جو ہے سیاست کی جائے گی, تاکہ یہ تنقید جو ہو رہی تھی کہ چپ کر کے بیٹھ گئے ہیں, تو وہ اس میں جو ہے اب دوبارہ جو ہے کوئی تیز قرار بیانات دیے جائیں, جس کے اندر جس طرح آج وہ کہہ رہی ہیں, جس طرح کل نواز شریف نے یہ کہا کہ آپ جو ہیں اسے بچانا چاہ رہے ہیں پی ٹی آئی چیئرمین کو, تو یہ بہت بڑا الزام ہے چیف جسٹس پہ. اور اسی طرح سے جو آج انہوں نے کہا ہے کہ پچھلی بار آپ توشہ خانہ میں وہاں پہ گیسٹ ہاؤس میں ریسٹ ہاؤس میں لے گئے, تو اس دفعہ ہوٹل لے جائیے اور منہ چھپانے پڑتے ہیں. تو یہ سارا کچھ جو ہو رہا ہے, تو دیکھیے جو سیاسی معاملات ہیں, جس طرح ملک کے اندر مہنگائی ہے کہ لوگ کہہ رہے ہیں کہ پیٹ بھریں یا بل بھریں, اور ڈالر جو ہے 314 پہ جا رہا ہے, بجلی میں 5 روپے فی یونٹ بڑھ رہے ہیں, دوائیاں مل نہیں رہی ہیں, 24% قیمتیں بڑھ گئی ہیں کیونکہ ایل سی نہیں کھولی جا سکتی. اور کہا یہ گیا تھا کہ ٹیکنوکریٹس جو ہیں وہ ہوں گے تو وہ معاملات کو سنبھال لیں گے. تو نہ ڈالر چل رہا ہے, نہ اقتصادیات چل رہی ہے, نہ کوئی اور سیاست چل رہی ہے, اور صدر صاحب کچھ اور کر رہے ہیں, الیکشن کمیشن کو خط لکھ دیتے ہیں. ایک ملک کے اندر ایک توشہ خانہ کیس ہے, اس کے اندر اسلام آباد ہائی کورٹ بھی بیٹھی ہوئی ہے, تو سپریم کورٹ نے بھی تو اپنا جو ہے تمسخر خود اڑوایا ہوا ہے کہ بھائی اس وقت جو ہے جب ہائی کورٹ سے فیصلہ ہو کر آپ کے پاس اپیل کی مد میں یا کسی بھی صورت میں آئے گا, تو آپ تو اس طرح بیٹھے ہوئے ہیں کہ جی وہاں سے آئے تو ہم فوری طور پہ کچھ کریں. تو جب اس طرح کی ہر طرف سے یہ صورتحال ہو کہ اپنے اپنے وقار کے مطابق نہ سیاست ہو نہ عدالت ہو, تو نہ ہی کچھ اور چیزیں ہوں, تو پھر یہ تو تماشا لگا ہوا ہے. غریب عوام کے ساتھ کسی کا تعلق نہیں ہے کہ سیاسی غیر یقینی کی اس فضا میں کس طرح وہ زندہ رہیں گے, اور جس طرح سے قیمتوں میں اضافہ ہو رہا ہے اس کے اندر کیا صورتحال میں وہ جی سکیں گے. اور ابھی میں دیکھ رہا تھا کسی چینل پہ کہ غریب لوگ کہہ رہے تھے کہ پیٹ بھریں یا بل بھریں, تو جب 5 روپے یونٹ جو ہے بجلی کا ریٹ بڑھ جائے گا, اور گزشتہ دن جو ہے وہ بات ہوئی کہ 1 سال کے اندر جو ہے 5 ارب یونٹ کم استعمال ہوئے ہیں. تو کہنے کا مقصد ہے کہ جب یہ کہا جاتا ہے کہ بھئی لوگوں کی سکت نہیں رہی, مڈل کلاس ختم ہو گئی ہے, تو اب ظاہر ہے چونکہ لوگوں سے بل ادا نہیں کیے جا رہے, تو کل نیپرا نے یہ فیکٹس اینڈ فگر دیے ہیں کہ 1 سال کا اگر پچھلے سال سے مقابلہ 12 مہینے کا کیا جائے تو 5 ارب جو ہے یونٹ جو ہے وہ کم استعمال کیے ہیں. بھائی لوگ جو ہیں اے سی نہیں چلا رہے, لوگ فین بجلی کو بڑا محدود طریقے سے استعمال کر رہے ہیں. تو یہ حالات جو ہیں, تو یہ ہو رہا ہے کہ ایک طرف غریب لوگ ہیں, پاکستان کے مفلوق الحال لوگ ہیں, دوسری جانب یہ رولنگ ایلیٹ کے معاملات ہیں جس کے اندر وہ باہر بیٹھے ہوئے ہیں اور 4 سال سے گئے ہوئے ہیں, اور ان کے بھائی صاحب وہاں ہیں. تو مریم صاحبہ کیا جاتا ہے کہ وہ ایسے بیانات بھی نہ دیں, لیکن اس کا موقع تو ہماری سپیریئر کورٹس دے رہی ہیں کہ وہ بیٹھے ہوئے کل بھی انتظار کرتے رہے, آج بھی انتظار کرتے رہے. پھر ایک جج صاحب آج لاہور کے لیے روانہ ہو گئے کہ اگلے ہفتے میں ہم کریں گے. تو اس طرح سے کیا مجھے یہ بتائیے کہ پاکستان کی عدالتوں کے اندر جب کسی کے فیصلے کے خلاف کوئی جاتا ہے تو اس طرح اعلیٰ عدالتیں, سپریم کورٹ جیسی عدالتیں جہاں 54,000 کیس پینڈنگ پڑے ہیں, وہ بیٹھ کر آپس میں وکلا سے
شاہین صاحب یہ بھی تو دیکھنا ہوگا نا، یہ بھی تو دیکھنا ہوگا کہ مریم نواز ایک عرصے کے اندر خاموش ہو جاتی ہیں، پھر اچانک بولنا شروع ہو جاتی ہیں۔ جب ان کے چچا کی حکومت تھی یہاں پر تب وہ خاموش تھی، اب جب حکومت ختم ہوئی ہے وہ لنڈن روانہ ہو چکے ہیں، پھر مریم نواز کا ٹویٹر دوبارہ بولنا شروع ہو چکا ہے۔ تو یہ کون سی سیاست ہے، یہ کون سی پالیسی ہے کہ جب چاہے خاموش ہو جانا ہے، جب چاہے مصلحت کا شکار ہو جانا ہے، اور جب دل چاہے پھر بولنے شروع کر دینا ہے؟ یہ وجہ یہ ہے کہ ان کی سیاست جو ہے مریم کی، نہ پاکستان کا عوام ہے نہ پاکستان کے سیاسی حالات ہیں۔ وہ تو ہر وقت جی چوتھی دفعہ وزیر اعظم بنانا ہے، بھائی اس کا چھوٹا بھائی جو ہے پرائم منسٹر تھا 14 15 16 مہینے، کیا باتیں کیے جا رہے ہیں؟ کیا وہ جادوگر ہیں؟ یہ جو قرضے لیے گئے ہیں، یہ قرضے اورنج ٹرینیں اور یہ جو کریڈٹ آپ لیتے ہیں روڈیں بنانے کا، یہ قرضے ظاہر ہے کہ ایک آؤٹ آف پروپورشن لیے گئے ہیں کہ آپ جو ہے جو ایک خاص پرسنٹیج ہوتی ہے اس پہ لینے ہوتے ہیں۔ تو اس طرح کی جو ہے سیاست کرنے والا رولنگ ایلیٹ کا جو لاٹ ہے، مریم اس کے اندر شامل ہوتی ہیں۔ مریم کی کبھی پاکستان کے عوام کے حساب سے سیاست نہیں ہوتی۔ درست کہا ہے آپ نے کہ جب مرضی وہ چپ ہو جاتی ہیں۔ پچھلے دنوں آپ نے نوٹ کیا ہوگا کہ انہوں نے کافی کا ایک کپ متعارف کرایا جس کے اندر جو ہے وہ سوشل میڈیا ایکٹیوسٹ، یعنی وہ تمام چیزیں اس طرح کی اس پہ توجہ ہے کہ جس میں نوجوانوں کو جو ہے کافی کا کپ مل جائے گا، گیو اویز مل جائیں گے، جس طرح کمپنیاں جو ہیں کیلنڈر بانٹتی ہیں، کی چین بانٹتی ہیں۔ تو اس طرح کی پاکستان کی سیاست میں مریم صاحبہ جو کر رہی ہیں وہ تو بالکل ایک پاکستان کے عوام کے جو زندگی کے حالات ہیں اس سے غیر متعلقہ سیاست کر رہی ہیں۔ تو جب انہیں ضرورت پڑتی ہے، اب جب کہ تنقید ہونی ہے کہ شہباز شریف پھر خالی ہاتھ آ گئے ہیں اور نواز شریف کا تو یہ کہہ رہے تھے کہ آنے والے ہیں، تو جب انہوں نے بتانا ہوگا کہ نواز شریف جب تک نہیں آئیں گے، جب تک جو ہے چیف جسٹس نہیں چلے جائیں گے، تو پھر آپ دیکھیے کہ وہ اسی طرح کے بیانات دیں گے۔ اور میں یہ سمجھتا ہوں کہ جس طرح پی ٹی آئی چیئرمین جو ہیں وہ ایک لاؤڈ بات کرتے تھے اور ایسی بات کرتے تھے جسے پہ تنقید بھی عوام الناس نے کی کہ اوئے توئے اور اس طرح، تو میں یہ سمجھتا ہوں کہ مریم نواز صاحبہ بھی اسی طرح جو ہیں آؤٹ آف کریز جاتی ہیں کہ بھئی انہیں پتہ ہے کہ جانے سے پہلے یا تو ڈسپیوٹڈ کر دیں چیف جسٹس کو، یا پھر یہ ہے کہ پھر وہی جو ہے چے گیورا بننے کی جو ہے جعلی کوشش کی جاتی ہے۔ جو سیاستدان ہوتا ہے وہ پالیسی میٹر پہ جاتا ہے، وہ پارلیمنٹ کے اندر قانون سازی کے اوپر جاتا ہے، وہ سیاسی عمل کرتا ہے۔ بیان بازی جو ہے چونکہ یہ میڈیا میں کے ذریعے بنے تھے، ہم لاہور کے اندر تھے، اور جب یہ چیف منسٹر بنے 88 میں جاگ پنجابی جاگ کے نعرے کے بعد، تو میڈیا ان کا ایک بہت بڑا مسئلہ ہے اور میڈیا میں یہ زندہ رہتے ہیں، اور یہ ٹویٹر پہ زندہ ہو جانا، ٹویٹر کا سو جانا جو ہے یہ بدقسمتی ہے کہ ہمارے ملک کی سیاست جو ہے کس طرح کی ہو چکی ہے، اور یہ ایلیٹ کلاس کی سیاست کا ایک شاہکار ہے۔ بھائی شاہین صاحب، اس میں ساری صورتحال اس وقت جو ملک میں پیدا ہو چکی ہے الیکشنز کو لے کر، اس میں پاکستان پیپلز پارٹی کو آپ کہاں کھڑا دیکھتے ہیں؟ پاکستان پیپلز پارٹی کی جو سیاست ہے اس کے اندر دو چیزیں جو ہیں پیپلز پارٹی نے، میں بالکل اس پہ جو ہے تنقید کرتا ہوں کہ جو یہ قانون سازی کی جو پرنٹنگ پریس لگے کہ جس کے اندر کمیٹیز کے اندر وہ قوانین نہیں گئے، سوائے اس کے کہ اس میں آفیشل سیکریٹ ایکٹ اور ملٹری والا اس کے اندر تھوڑی سی ترامیم ہو گئیں اور اس پہ مزاحمت کی پیپلز پارٹی نے، لیکن یا اختلاف دیا اور رضا ربانی صاحب اور دیگر لوگوں کے ذریعے آواز کو اٹھوا دیا۔ لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ پیپلز پارٹی نے ایک تو قانون سازی جس طرح سے ہوتی رہی اس میں ایک سپیس جو ہے جس طرح سے اسٹیبلشمنٹ نے مزید لی اور سیاست دانوں نے لوز کی ہے، اس کے اندر وہ اپنے آپ کو بری الذمہ قرار نہیں دے سکتے۔ تو آپ سمجھتے ہیں کہ اس ساری قانون سازی کے بعد جب حکومت ختم ہو چکی ہے تو اب پاکستان پیپلز پارٹی ان قوانین کو لے کر افسردہ ہے
یا ان پر شرمندگی کا اظہار کرے گی یا کر سکتی ہے؟ آپ سمجھتے ہیں کہ الیکشن کیمپین کا یہ حصہ ہو سکتی ہیں چیزیں؟ دیکھیے جو چیزیں اخلاقی چیز تو یہ ہونی چاہیے کہ سچ بولنا چاہیے، اور اس کو لوگ تکریم اور عزت سے دیکھتے ہیں کہ یہ ہماری غلطی ہے. جس طرح کہ انہوں نے جب ملٹری کورٹ کا کہا تھا تو اس پہ جو ہیں رضا ربانی روئے تھے ایک بار کا، یاد ہوگا آپ کو، جی پرانی بالکل. 2-3 سال پرانی بات ہے. تو کہنے کا مقصد ہے کہ جب آپ اتحادی حکومت کے اندر مجبور ہوں تو بھی اپنی نظریاتی جو ہے سوچ کو اتنا زیادہ کمپرومائز کرنا قابل تعریف نہیں ہوتا. لیکن اگر آپ ہیں تو عوام کے سامنے رکھنا چاہیے کہ ہمارے پیش نظر یہ تھا کہ اگر ہم یہ قوانین نہ بناتے تو ہماری اسمبلی ٹوٹ جاتی ہے، ہمیں علیحدہ ہونا پڑتا. تو کچھ چیزیں جو ہیں انہوں نے جو ہے ترامیم کرا لیں کہ جس طرح کے نگران حکومتوں کو اختیارات دیے جا رہے تھے جس سے خطرہ یہ تھا کہ ان کا ٹینیور نہ بڑھ جائے، تو وہ بھی واپس کرایا گیا، اور جو جاری معاہدے ہیں ان کے اندر ڈیل کرنے کا اختیار دیا گیا. لیکن کچھ جگہوں پہ تو روکا گیا، لیکن کچھ جگہوں پہ غلطیاں بھی کی گئیں، جس طرح سے کہ جو ہے وہ کامن انٹرسٹ کی جو کمیٹی ہے، تو وہاں پہ جو ہے یہ نہیں ہونا چاہیے تھا کہ بھئی آپ جو ہیں الیکشن کے 90 ڈیز پہ کمپرومائز کرتے. اب آپ اس کے اوپر آواز تو ڈیلی اٹھا رہے ہیں، لیکن یہ طے کرتے کہ جناب علی کہ اس کو قابل قبول ہم سمجھ لیتے ہیں جو بھی اعداد و شمار آئے ہیں، لیکن اس میں حلقہ بندیوں کا معاملہ نہیں چلے گا، اور جو ہے آئین کے تحت 90 ڈیز کا جو ہے الیکشن ہوگا. اور جو قانون کے تقاضے ہیں کہ جب آپ مردم شماری کو مان لیتے ہیں تو نہیں، حلقہ بندیاں قانونی تقاضا ہے تو اس کو بعد ازاں کر لیا جائے گا. تو کچھ غلطیاں ضرور ہوئی ہیں، لیکن میں سمجھتا ہوں کہ آج بھی جو اگر پیپلز پارٹی بات کر رہی ہے تو وہ الیکشن کی بات کر رہی ہے، پی ٹی آئی بھی کر رہی ہے. ظاہر ہے پی ٹی آئی تو اس وقت جو ہے ایک وکٹم کارڈ کے اندر بھی ہے، اس کے سربراہ کیسز بھگت رہے ہیں، جس طرح انہوں نے اپنے مخالفین کو کیسز میں رکھا تھا، رکھتے تھے، خوش ہوتے تھے. تو آج بھی جو ہے وہ یہی صورتحال ہے کہ وہ کیسز جو ہیں آگے نہیں بڑھ رہے ہیں، اور وہ کیسز جو ہیں میرا خیال ہے کب بڑھیں گے کہ جب جو ہے یہاں پر نئے چیف جسٹس سپریم کورٹ آئیں گے. کیونکہ یہ ایک گروہ بندی میں اور آپ یا پاکستان کا میڈیا یا سیاستدان نہیں کہہ رہے، یہ آوازیں تو خود پاکستان کی اعلیٰ ترین عدالت سپریم کورٹ کے جج صاحبان نے، یا سینئر پیونی جج یا سینئر موسٹ جج سردار طارق صاحب اور دیگر ہمارے قابل جو ہیں تعریف جو ہیں ججز نے اس پہ کہا. کئی بہت سارے قومی مسائل کے اوپر یہاں فل کورٹ نہیں بنائی گئی، تو جس سے جو ہے کافی گرد و غبار اڑ گیا کہ جیسے جو ہے پاکستان کی سپریم عدالتیں جو ہیں وہ پی ٹی آئی کی حمایت میں ہیں. تو وہ ساری کھینچا تانی میں پاکستان کی سیاست اور پاکستان کے سیاسی اور پارلیمانی فیصلے بھی متاثر ہوئے، کیونکہ جب یہ قانون سازی وہاں پہ کرتے تھے اور جس طرح سے 184(3) کے تحت جو ہے یہ سو موٹو کے اختیار پہ بینچ بنانے کا اختیار پارلیمنٹ نے 3 سینئر ججوں کو دیا، اور اس کے اوپر جس طرح سے اسٹے آرڈر دے کر، اور یہ ٹینشن جو ہے پارلیمنٹ اور جو ہے سپریم کورٹ کے درمیان ہوئی، تو اس ساری صورتحال میں 14-15 مہینے کی حکومت کے لیے روزانہ کے اتنے بحران روز آتے رہے کہ وہ ان کو ڈیل کرنے میں لگے رہے. لیکن جس طرح کی یہ جلد بازی کے اندر قانون سازیاں ہوئی ہیں وہ نہ کرتے تو ان کے جو ہے نا تکریم اور عزت بچی رہتی. شاہین صاحب بہت شکریہ پروگرام میں وقت دینے کے لیے. ناظرین، پاکستان پیپلز پارٹی یا پی ڈی ایم میں شامل جے بھی جماعتوں ہوئیوں انہوں نے پارا آخری ڈین میں کل قانون سازی کے حوالے سے شاہین صاحب جو یہ چون ہوتا جیکڈیں یہ قانون سازی تھوڑے قانون سازی میں اتری جلد بازی نہ کئی وجے ہا قانون کے پڑھی کرے پو یہ قانون پاس کیا ون ہا تو اج جے مختلف پارٹیوں خاموش ہیں یا ان تے نہ پیوں گالائن انہن جی عوام میں جکا ہے وہ عزت یا انہن جی جکا تکریم ہے وہ انا ودھیک ہوجے ہا. تو ہن وقت جکا صورتحال ہے ان میں ایندڑ کچھ ڈیہن میں جی جاوید لانگا صاحب چو تو 2-3 ہفتن کا پو الیکشن کمیشن جگو ہے تھی سکے تو تا چونڈن کے حوالے سے واضح لائن جکا ہے وہ ڈے تو چونڈوں کدیں تھی سکن تھیوں. پر ہن وقت تائیں چونڈن کے حوالے سے مختلف ادارہ جکے ہیں ایک بے
आमू साम्हूं बीठल आहिनि ऐं चूंडुनि जे हवाले सां मुल्क में कंहिं पॉलिटिकल पार्टी या कंहिं इदारे खे का बि क्लैरिटी नाहे त चूंडूं आख़िर कॾहिं थियणियूं आहिनि। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।